जय झूलेलाल ॿारो। हाणे पाण सिंधीअ में गिणती लिखणु सिखंदासीं ऐं गॾु में गॾु पाण हीअ बि सिखंदासीं कि हुन अंकनि खे सिंधी में छा चइबो आहे। ऐं लिखां पियो हिकु ॿ टे चार पंज छः सत अठ नव ॾह। हिकु माना वन और एक, टू माना ब या दो, टे माना तीन या थ्री, चार माना चार या फोर, पंज माना फाइव या पाँच, छः माना छः या सिक्स, सत माना सेवन या सात, अठ माना आठ या एट, नव जी माना है नो या नाइन, 10 माना 10 या 10। ही ॾिसो, हिक मीन्स एक या वन, हिक आंगुरी, हिक सिज, हिक हवाई जहाज, ब आंगुरियूं, ब सिंग, ब झुमका। हिक ऐं हिक ब थींदा है, मतलब एक और एक दो होते हैं। हिक ऐं हिक ब आंगुरियूं, ब झुमका, ब सिंग। ब ऐं हिक टे थींदा आहिनि, ब जोड़ हिक टे थींदो आहे, मतलब 2 + 1 = 3। टे ईअं लिखबो आहे, अखरनि में इनके ईअं लिखंदासीं 1 2 3। हिक ब टे, टे आंगुरियूं, टे पन, टे ऐं हिक चार थींदा आहिनि, 3 + 1 = 4। चार सिंधी में ईअं लिखबो आहे, चार माना चार माना 4, चार आंगुरियूं, चार बोतल, चार दब्बा। चार ऐं हिक पंज थींदो आहे, 4 + 1 = 5। पंज, पंज आंगुरियूं, पंज हथनि जी आंगुरियूं, पंज पेरनि जी आंगुरियूं, पंज गुल। छः, पंज ऐं हिक छः थींदो आहे, 5 + 1 = 6। छः आंगुरियूं, छः दब्बा, छः माकोड़ा। छः ऐं हिक सत थींदो आहे, 6 + 1 = 7। सत गुड्डा, सत बतख, सत आंगुरियूं। सत ऐं हिक अठ थींदो आहे, 8 मीनिंग 8। 7 + 1 7 + 1 = 8। 8 बल्ला, 8 ताला, 8 आंगुरियूं। 9, 8 ऐं हिक 9 थींदो आहे, 8 + 1 = 9। 8 + 1 8 + 1 = 9। 8 ऐं हिक 9 थींदो आहे, 8 ऐं हिक 8 जोड़ हिक 9 थींदो आहे, 9 टोपियूं, 9 आंगुरियूं। 0 जे लाइ ॿुड़ी जो इस्तेमालु कंदा आहिनि। ॿुड़ी माना 0 या शून्य। गुलाबी प्लेट में लड्डू न आहिनि, हिन जो मतिलबु ही आहे हिन प्लेट में ॿुड़ी लड्डू आहिनि, 0 लड्डूज़ आर देयर।
शून्य लड्डू हैं। शून्य माना बुड़ी,